पीपल्स पार्टी के सूबाई वजीर सईद गनी है MKM दवस अगवान खालिद मकबूल सिद्दीकी नफरत की सियासत कई। सईद गनी जो चवण हो वाकया एक भेरो ॿीहर शुरू थी विया आहिनि। असां समझो त MKM हाणे नफरत वारी सियासत न कंदी। सियासी कारकुननि जी टारगेट किलिंग सुठी ॻाल्हि आहे। सईद गनी चयो त MKM अञा नफरत वारी सियासत खां धार रही है। उन्होंने MKM बानी का नफरत वाली सियासत जो सबक सिखियो है। MKM मुख्तलिफ ॻाल्हाइण वारनि खे पाण में वेढ़ायो। हुन चयो त पीपल्स पार्टी गुज़िरियल हुकूमत में नौकरियुनि जा जारी कया हुआ। MKM जी ख़्वाहिश हुई त भर्ती कमेटी में खेनि शामिल करें। सईद गनी चयो त सिंध हाई कोर्ट भर्तियुनि जी टेस्ट लाइ IBA जी चूंड कई। सखर IBA जहिड़े बहितरीन इदारे खे तकरारी बनायो वियो है। MKM भर्ती वारे केस ते जश्न मल्हाए रही है। आम खबर शेयर करूं पिया। पीपल्स पार्टी के वजीर सईद गनी चयो है त MKM जे बेवस अगवान खालिद मकबूल सी नफरत की सियासत कई है। सईद गनी जो चवण हो त टारगेट किलिंग जा वाकया एक भेरो ॿीहर शुरू थी विया आहिनि। असां समझो त MKM हाणे नफरत वारी सियासत न कंदी। सियासी कारकुननि जी टारगेट किलिंग सुठी ॻाल्हि न आहे। सईद गनी चयो त MKM अञा नफरत वारी खां धार न थी आहे। हुननि MKM बानी खां नफरत वारी सियासत जो सबक सिखियो आहे। MKM मुख्तलिफ ॿोलियूं ॻाल्हाइण वारनि खे पाण में वेढ़ायो आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी गुज़िरियल हुकूमत में नौकरियुनि जा इश्तिहार जारी कया हो। MKM जी ख़्वाहिश हुई त भर्ती कमेटी में खेनि शामिल कयो वञे। सईद गनी चयो त सिंध हाई कोर्ट भर्तियुनि जी टेस्ट लाइ IBA जी चूंड कई। सखर जहिड़े बहितरीन इदारे खे तकरारी बनायो वियो आहे। MKM भर्तियुनि वारे केस ते जश्न मल्हाए रही है। पीपल्स पार्टी के सूबाई वजीर सईद गनी चयो है त MKM जे बेवस अगवान खालिद मकबूल सिद्दीकी नफरत की सियासत कई है। सईद गनी जो चवण हो त टारगेट किलिंग जा वाकया एक भेरो ॿीहर शुरू थी विया आहिनि। असां समझो त MKM हाणे नफरत वारी सियासत न कंदी। सियासी कारकुननि जी टारगेट किलिंग सुठी ॻाल्हि न आहे। सईद गनी चयो त MKM अञा नफरत वारी सियासत खां धार न थी आहे। हुननि MKM बानी खां नफरत वारी सियासत जो सबक सिखियो है। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ के चीफ रिपोर्टर फयाज कुरैशी खां। फयाज आगाह कजो त सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कई है। छा चवण हुयो सईद गनी जो? फयाज कुरैशी आगाह कजो त सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे MKM ते तनकीद कई है। छा अपडेट आहे हिन वारे? इशफाक मकानी खातन वारे सूबाई वजीर सईद गनी सूबाई जनरल सेक्रेटरी वक़ार मेहदी जो सलाहकार नजमी आलम जामनागोरी समेत बेन सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई है। संदसि चवण त कल्ह शोरंगी कैंप जे असांजे जेको काउंसलर आमिर अब्बासी उनके टारगेट किलिंग करे क़तल कयो वियो ऐं असां कातिलनि ताईं पहुचंदासीं। संदसि चवण सां कुवत चाहे थी त ॿीहर बदअमनी थिए ऐं कराची जी ख़राब थिए ऐं MKM हुन में जेको बेवस जेको कन्वीनर है वो नफ़रती जेका सियासत है उनके अॻिते वधाइण जी कोशिश करे थो ऐं ही उहो सबक दोहराए रहियो आहे जेको पंहिंजे माज़ी जे अॻूणे बानी जे हवाले सां खेसि पढ़ायो वियो। संदसि चवण सां सम्झूं था त का नई ॻाल्हि कई वेंदी पर किथे न किथे हो पंहिंजो ज़हर उगाचीनि था ऐं कुझु हक़ीक़तूं उहो अवाम जे मुंहुं रखणु चाहे थो। संदसि चवण थो फ़ख्र सां थी रहियो हो त जेको असां हाई केस खटियो आहे। संदसि चवण त असां माण्हुनि खे मुलाज़मत ॾियण जी कोशिश कई। MKM अदालत में न सिर्फ़ु इलेक्शन जो बहानो कयो बल्कि अदालत में मौक़िफ़ अख्तियार कयो। पीपल्स पार्टी पंहिंजनि माण्हुनि खे नौकरियूं ॾियणु चाहे थी। संदसि चवण त सिंध काबीना फ़ैसिलो कयो त निगरान हुकूमत भर्तियां न करे। सिंध काबीना जेके नौकरियुनि ते पाबंदी लागू कई हुई ऐं 7 महीननि जे अंदरि असां कंहिं मामले में जेका अदालत में फरीक थियण जी कोशिश न कई। सईद गनी इहो चयो न सिंध काबीना कानून खाते जे जेको केस हले थो हुन जी वजह सां जेको मामिलो रुकियल आहे। असांजे वकील अदालत खे ॿुधायो त असां इहो बिल ॿीहर भर्ती वारो जेको अमल शुरू करणु था चाहियूं अदालत असांखे ॿियनि न सिर्फ़ु भर्ती जी जेका इजाज़त ॾिनी आहे बल्कि MKM चाहे थी त MKM जा जेके नुमाइंदा आहिनि उहे नौकरियुनि जे अमल में उन्हनि खे शामिल कयो वञे। संदसि इहो चवण त सखर IBA मेरिट जे तइन जे हवाले सां टेस्ट करायो जो सुठो अमल हो। असां इश्तिहार शाया कया बाद में उम्मीदवारनि न सिर्फ़ु इम्तिहान न बल्कि बार टेस्ट जे अमल करण हवाले सां इहो अमल कयो वियो ऐं अखिल जन खे इन मामले खे मुतनाज़ा बनायो। संदसि चवण त सखर IBA जो मयार अंदाज़ो हुन मां लॻाए सघे थो त हाई कोर्ट जा जेके जज हुया उन्हनि जी भर्तियूं करण जे हवाले सां सखर IBA
न सिर्फ़ रिक्रूटमेंट करण जे हवाले सां टेस्टूं वरितियूं बल्कि तस्कर जो नालो जेको जिते अचे थो त उनखे मुतनाज़ बनाइण जी कोशिशि कई वञे थी। असां कराची IPS सां राब्तो कयो, उन्हनि माज़रत कई, उन सदस्य चयो त पार्टी हिननि रुझाननि खे पहिरीं मुलाज़मतूं मिलियूं ऐं उहे मुलाज़िम जेके उस्तादनि जी टेट में शामिल हुया उहे मयार जी बुनियाद ते हुया। चवण लॻा जेकॾहिं असांखे नौकरियूं विराइणियूं हुयूं त असां पंहिंजा 50-60 हज़ार फीसी करियूं हा, पर असांजे फैमिली जा मिट माइट जेके दोस्त उहे फेल थिया। असां पंहिंजे मुखालिफ़नि जा जेके ॿार पास थिया उन्हनि खे मेरिट जी बुनियाद ते न सिर्फ़ु नौकरियूं ॾिनियूं बल्कि कोशिशि थी वञे नफ़रत जूं ॻाल्हियूं जॾहिं कयूं वञनि इहो मुनासिबु न आहे। संदसि चवण त कोटा सिस्टम जो इल्ज़ामदार भुत जे मथां लॻायो वञे थो, पर हिन जी जाहिलियत ऐं कम इल्मी आहे जो कोटा सिस्टम जी इहा कंहिं ख़बर न आहे। हुनजी शुरूआति लियाकत अली ख़ान कई, उन लागू कयो। उन वक़्तु बंगाली बि रहंदा हुया। संदसि चवण त असां चाहियूं था त हक़ सभिनी खे बराबरि में मिलनि ऐं 1956 जे आइन में कोटा सिस्टम जो ज़िक्र आहे। यहिया ख़ान बि हिन दौर में इहो ई कयो जेको 1963 जे आइन में उन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उन तसलुस खे क़ाइमु रखियो। संदसि चवण त शहरी ऐं बहिराड़ी जी जेका फ़र्क़ु आहे इहा थी वई। अगरि जेकॾहिं 40-60% जो न हुजे हा त 60% वारा अची वञा ऐं नुक़सानु शहरी इलाइक़नि जो थी आहे त इहो हक़ु शहरी इलाइक़नि जो पंहिंजी सस्ती ऐं घटिया सियासत खे चिमकाइण जे हवाले सां MKM जेको अदा करे पियो, ख़ुदा जो वास्तो आहे। उनखे अपील कंदासीं त इहो सिलसिलो छॾियो। अगरि जेकॾहिं असां के नओं रस्तो इख्तियार करणो त उहो नई MKM जेका नफ़रती सियासत जी माज़ी वारी सियासत हुई उनखे बंदि करे कॾहिं सिंधियुनि सां ऐं कॾहिं ॿियनि खे पाण में विड़ाए वञे थो। संदसि चवण त हाणे मुस्तफ़ा कमाल खे छा सेखारींदो जेको हुबल वतनी जी ॻाल्हि थो करे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त पीपल्स पार्टी शहर जी न सिर्फ़ु वॾी जमायत हुजे हा बल्कि पीपल्स पार्टी महाजरनि जे लाइ में वोट कया हुआ। सईद गनी जे चवण त सईद मुस्तफ़ा कमाल जेको कुझु चयो माज़ी में उहो तारीख़ जो रिकॉर्ड आहे। उन ख़ालिद मक़बूल खे भारतीय एजेंट करार ॾिनो हुयो ऐं असांखे उहे हुबल वतनी सबक़ सेखारीनि था। खेनि शर्म अचणु घुरिजे। संदसि चवण त नेशनलाइज़ेशन जेका ॻाल्हि कई वञे थी उहो कंहिंजी इहा ख़बर न आहे त इहो पीपल्स पार्टी जे मंशूर जो हिसो हुयो जेको ग़रीबनि जी ॻाल्हि करे थो ऐं चाहे थो त मुल्क में 22 ख़ानदान जेके हुकुमरानी कंदा रहनि त उहे ग़लतफ़हमी ते मुबनी आहिनि। अॼु 22,000 ख़ानदान नेशनलाइज़ेशन जे सबबि न सिर्फ़ु पंहिंजो कारोबार करे रहिया आहिनि बल्कि सनअतकार बणी चुका आहिनि ऐं हुन ज़हनियत खे सम्झण जी ज़रूरत आहे। वक़ार मेदी प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हायो। संदसि चवण त रोटी ऐं बोटी जेका बंदि थी चुकी आहे त MKM ॿीहर नफ़रत जूं ॻाल्हियूं करणु लॻी आहे ऐं अवाम खे में कंहिं पज़ीराई न पई मिले त हुन जॻह ते उहो मुखालफ़त ते लॻी आया आहिनि। संदनि जो चवण त अॼु संदनि इहा हालत आहे जो पीपल्स पार्टी खे अवाम जी सपोर्ट हासिलु आहे। कराची हैदराबाद पीपल्स पार्टी आहिनि। कोटा सिस्टम जी अंदरून खाना MKM ख़ुदि पाण बि न सिर्फ़ु सपोर्ट करे थी बल्कि उन्हनि ख़ुदि अंधनि ऐं काणनि खे नौकरियूं ॾिनी, शहर जी का ख़िदमत न कई। त इन हवाले सां हिकिड़ी तलख़ी वारो जेको सियासी अमल आहे उहो न सिर्फ़ु शुरू थी वियो आहे MKM ऐं पीपल्स पार्टी जे विच में ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी जो सिलसिलो कल्ह खां जारी आहे। सूबाई वज़ीर ॿीहर जेको सूबाई वज़ीर सईद प्रेस कॉन्फ्रेंस करे MKM खे संदनि जेका नफ़रत वारी सियासत आहे उनजो जवाबु ॾियण जो सिलसिलो थियो आहे।